अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां सां शेयर कयां थी रेसिपी किशमिश वारनि चांवरनि जी। आज मैं किशमिश वाले चावल बना रही हूँ। तो ये किशमिश मैंने इसमें तकरीबन आधा पाव है भिगो दी है, और उसके साथ साथ थोड़ा सा ये गरम मसाला है, बड़ी इलायची है एक बिल्कुल छोटे साइज़ की, कुछ लौंग, कुछ काली मिर्च साबित और 2-3 टुकड़े दालचीनी के। नमक मैंने अभी ये 1.5 टीस्पून लिया है, लेकिन बाद में इसको चख के हम पूरा करेंगे। इसके साथ मेरे पास ये चावल हैं भिगोए हुए, ये तकरीबन 3 पाव चावल हैं, 1 घंटे से ये भिगोए हुए हैं। तो कम से कम भी इनको आधा घंटा ज़रूर भिगोना चाहिए। तो सबसे पहले आग जलाते, ठीक है। सो चावरनि खे घट में घट भी अधु कलाक ज़रूर भिजाइण घुर्जे। बाहि मूं ॿारे वरिती आहे, तेल मूं हिन देगड़ी में पंहिंजे चावरनि जे हिसाब सां विधो आहे, ठीक है। जितने मेरे चावल है उस हिसाब से मैंने इसमें तेल डाल दिया। तो सबसे पहले हम इसमें तेल में ये गरम मसाले डालेंगे और इनमें पानी डालेंगे थोड़ा, ठीक है। सो ये आधा कप पानी है, हाफ कप पानी, तेल जितना मुझे चाहिए और कुछ गरम मसाले। इसको मैं पका रही हूँ, इसको ढक्कन लगाकर। इसमें हम और कुछ शामिल नहीं करेंगे। चावलों को मैं कवर कर लेती हूँ। चांवर मूं ढके छॾिया आहिनि। हल्की बाहि ते थोड़ी देर असां मसालो गरम मसालो पचाईंदासीं त जीअं इहो चङी तरह सां हिन जी खुशबू अची वञे। बहुत ज़्यादा मसाला नहीं डालना, हल्की हल्की खुशबू आनी चाहिए, ठीक है। सो किशमिश ॾिसो मूं भिजाई हुई। सो हिन महिल आप ये देखिए कि इसका पानी किस कदर मैला हो चुका है। तो इसको कम से कम 2 या 3 पानी से धो लें। उसके बाद जो है हम इसकी डंडियाँ अलग कर लेंगे। किशमिश में लाजमी होती हैं, बूंदियूं हूंदियूं आहिनि किशमिश में, उहे असां हिन जो धार कंदासीं। इहो ज़रूरी आहे त किशमिश असांजी साफ़ु सुथरी हुजे। सो जेसि ताईं असांजो मसालो पचंदो तेसि ताईं असां किशमिश साफ़ु कंदासीं। हाणे किशमिश चङी तरह साफ़ु थी वई आहे, ठीक है। इसको मैंने साफ़ कर लिया है, 2-3 पानियों से धो लिया अच्छी तरह से, डंडियाँ अलग कर लिए। मुझे घर में हमेशा जॾहिं भी का दावत होंदी आहे या को वॾो ॾींहुं हूंदो आहे त मां सादा चांवर न ठाहींदी आहियां। मटरनि जी अगरि मौसम हूंदी आहे त मां उहो मटर राइस, पीस राइस ठाहींदी आहियां। ऐं अगरि मटरनि जी मौसम न हुजे त ही किशमिश वारा चांवर, अगरि किशमिश भी घर में अवेलेबल न हुजे त ज़ीरा राइस, ठीक है। तो जब भी दावत हो, कुछ भी हो, तो आप ज़रा सा थोड़ा सा कुछ नया शामिल किया करें। तो जब मटर का मौसम होता है मैं पीस राइस बनाती हूँ, नहीं होता तो ये किशमिश वाले चावल हो जाते हैं। ये भी किशमिश भी अवेलेबल ना हो तो ज़ीरा राइस बना ले। तो ये बहुत ज़रूरी है। इसको हम चेक करते हैं। ये आहिस्ता आहिस्ता हल्की आग पे हमारा मसाला जो है पक रहा है। असांजो ही मसालो चङी तरह सां बॉयल थी वियो आहे, ॾाढी प्यारी खुशबू थी अचे। हाणे मां हिन जो चूल्हो चेंज कंदा, इसका चूल्हा में चेंज कर रही हूँ क्योंकि इसका जो फ्लेम है वो छोटा है। अब मैं इस बड़े फ्लेम वाले जो है बर्नर पे इसको रख रही हूँ। हाँ, हिन में असां शामिल कंदासीं चांवर। चावल में वही पानी ज़रूर शामिल करती हूँ जिसमें मैं चावल भिगोती हूँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, ठीक है। पहिरियों असां इहो पाणी विझंदासीं, पोइ ॾिसंदासीं अगरि पाणी पूरो आहे त ठीकु आहे, अगरि घटि आहे त हिन में ॿियो असां ऐड कंदासीं। ऐं हमेशह मां चवंदी आहियां त पुराणा चांवर जेके आहिनि थोरो वधीक पाणी खणंदा आहिनि, घणे पाणी में पचंदा आहिनि, ऐं नवां चांवर घटि पाणी में पचंदा आहिनि, ठीक है। इन सां गॾु असां हिन में हीअ किशमिश भी शामिल कंदासीं। साथ ही हम चावलों के किशमिश डाल रहे हैं, फुल फ्लेम पे इसको पकाएंगे। नमक भी डाल रहे हैं, ठीक है। ही जॾहिं पचण लॻंदो त पोइ असां हिन जो लूणु चखंदासीं, ऐं पाणी बि असां हिन महिल चेक कंदासीं त असांखे केतिरो थो खपे। अच्छा, मुंहिंजा पुराणा चांवर आहिनि, इन लाइ मां हिन में थोरो ॿियो पाणी ऐड थी कयां। तव्हांखे घर में ख़बर हूंदी, जॾहिं तव्हां चांवर वठो था तव्हांखे ख़बर हूंदी त नवां आहिनि या पुराणा आहिनि, त तव्हां उन हिसाब सां पाणी इस्तेमालु कयो। चांवर असांजा बॉइल था थियनि, ठीक है। सो ही जेसि ताईं हिननि जो पाणी सुकी वेंदो उन खां पोइ असां हिननि खे रखंदासीं दम ते। तेसि ताईं असां हिननि खे पचायूं था। हाणे चांवरनि जो पाणी तक़रीबन सुकी वियो आहे। ऐं ॾिसो हिन में तव्हांखे थोड़ी फुड़ फुड़ नज़र ईंदी, ज़रा से आपको बबल्स इसमें उठते हुए नज़र आएंगे। तो जब ये कंडीशन हो, इतना सा पानी होना चाहिए, तो इनको दम पे हम लगा देंगे, ठीक है। तो असां हिननि खे हल्की बाहि ते छॾियूं था दम ते। 10 खां 15 मिंट असां दम लॻाईंदासीं। चांवरनि जी बाहि कई आहे मां बंदि, 12-13 मिंट तक़रीबन हिन खे असां दम ॾिनो आहे। ऐं हिन महिल मुंहिंजी लाइट हली वई आहे, तंहिंजे करे शायदि तव्हांखे थोरो मसइलो थिए, पर मां कोशिशि कंदमि त हिकिड़ी सुठी तस्वीर
शेयर कयो। सो चांवर असांजा थी विया आहिनि रेडी, डिश मुंहिंजी तयारु आहे। हाणे कढूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अगर आपको मेरी ये रेसिपी अच्छी लगी हो तो मुझे ज़रूर बताइए, इस पर कमेंट करें, शेयर करें, लाइक करें वीडियो को। चैनल मुझो सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही तो मां अञा घणो कुछ तव्हां सां अहिड़ो शेयर कंदमि मां। सो मूंखे मोट ॾिजो ऐं उमेद आहे त तव्हां सभिनी खे हीअ अॼु जी तरकीब मुंहिंजी वणंदी। सो ही आहिनि मज़ेदार मुंहिंजा किशमिश वारा चांवर तयारु। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। असां हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। वरी मिलूं था, तेसिताईं अला वही।